जोहीवासी ॿिनि भाइरनि बासर शख़्स जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। वार्ड नंबर 2 वासी ज़ीशान लाशारी ऐं ज़ुबैर लाशारी नेशनल प्रेस क्लब ते पहुची शहर जे बासर शख़्स ज़ाहिद बाहोटो जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। इन मौक़े ते ॿिन्ही भाइरनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त घर जी घिटी साॻी हुजण करे जवाबदार ज़ाहिद बाहोटो नशे जी हालत में केतिरा भेरा संदनि घर में दाख़िल थी माउ ऐं भेनरुनि ते तशदुद करे खेनि हिरासं कयो आहे। हुननि एहतिजाज कंदे चयो आहे त जोही थाणे ते दाहण बावजूदु पुलिस बासर जवाबदार ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। जनत पुलिस वटि शिकायत करण खां पोइ जवाबदार खेनि मौतमार धमकियूं ॾींदे दुश्मनी ते लही आयो आहे। ॿिन्ही भाइरनि ताहींदे वधीक चयो त जवाबदार ज़ाहिद बाहोटो जे मौतमार धमकियुनि सबबि संदनि घरनि में मौजूदु औरतूं ऐं हू हर वक़्तु ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। संदनि ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। हुननि एसएसपी दादू समेत ॿियनि वसवारनि ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदार ज़ाहिद बाहोटो जे ज़ुल्मनि जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।